तहरीक इंसाफ़ जे इंसाफ़ स्टूडेंट्स फेडरेशन डिवीज़न हैदराबाद जे जनरल सेक्रेटरी दीपक कुमार जयरामाणी चयो आहे त असां स्टूडेंट्स फेडरेशन के डिवीज़न हैदराबाद में मज़बूत कंदासीं। मटियारी में मीडिया से ॻाल्हाईंदे हुन चयो त मूंखे कुछ ॾींहं अॻु ज़िम्मेवारी ॾिनी वई आहे। पहिरीं आउं ज़िले मटियारी जो सदर हुअसि। हिन वक़्तु पार्टी तरफ़ां वॾी अहम ज़िम्मेवारी ॾिनी वई आहे। इहा भरपूर नमूने निभाइण जी हर मुमकिन कोशिश कंदसि। हुन वधीक ॻाल्हाईंदे चयो त असांजो सॼो फोकस तालीम जे सुधारे लाइ हूंदो त सिंध में तबाह थियल तालीम में सुधारो अची सघे। सिंध हुकूमत तालीम खे तबाह करे छॾियो आहे। असांजी हुकूमत मर्कज़ में आहे। इंसाफ़ स्टूडेंट्स फेडरेशन जी सॼी टीम सां गॾिजी तालीम में सुधारो आणींदासीं। हुन वधीक चयो त ताज़ो मटियारी ज़िले जे सियासी समाजी शख़्सियत हाजी अब्दुल रज़ाक मेमण जे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ में शमूलियत सां सिंध में PTI मज़बूत थी आहे। हाजी अब्दुल रज़ाक मेमण जी क़यादत में बल्दियाती इलेक्शन ऐं वॾी चूंड में हिसो वठी कामयाबी माणींदासीं।